ॿुधो आऊं चवां थी त तव्हां पंहिंजे भाउ जी ख़बर वठी अचो। एतिरो टाइम थियो आहे तव्हां हुन सां मिलिया बि न आहियो। हरी ऐं ओम बि अलॻि थी विया आहिनि। ख़बर न आहे कीअं एतिरो वक़्तु अकेलो गुज़रे पियो भैया जो। पूजा आऊं हर वक़्तु हर पल मुझो मन बेचैन और बेताब आहे पंहिंजे भाउ जो। पर मुझे भाउ सदाई रत जे रिश्तन के परे रखियो और पैसे के अहमियत ॾिनी। इहो बि न सोचो त जेके आख़िरी वक़्त में पंहिंजा साथ ॾींदा आहिनि न उन्हनि खे पाण खां परे कीअं थो कयां। मुझे भाउ त मूंखे पंहिंजे घर मां ईअं ई धिकारे छॾियो जीअं टुटल भर्त न कढी छॾिबा आहिनि। पर मुझे भाउ हरि ओम के घर मां कढी तमाम वॾी ग़लती कई आहे। बस केर गलत थे तो उन सां गलत ना है कबो। भैया जी तो खबर ना है पर आऊं सोचा पई शांत तबियत वारी दीदी शांति कीअं जींदी हुंदी। वो तो अंदर ही अंदर में घुटजंदी हुंदी है पल पल मरंदी हुंदी। शांति सां को भी राब्तो नथो थे। मुखे खुट खुट भी थे के किथे कुछ थियो त ना है। आऊं बेचैन थी पई आहियां। हाँ पूजा परेशान त आऊं बि आहियां पर ओम ऐं हरीअ खे सम्झाए सम्झाए थकी पियो आहियां। पर हू का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार न आहिनि। हुननि खे बचपन में मिलियल तकलीफ़ुनि ऐं ॾुखनि पत्थर दिलि बणाए छॾियो आहे। हरिओम पंहिंजी ज़िंदगीअ में ख़ुशि त तमामु घणा आहिनि पर आऊं चाहियां थो त हू पंहिंजे पीउ ॾे वापसि मोटी वञनि। अलाए कहिड़ा हालात हूंदा मुंहिंजे भाउ पपनि जा ऐं अलाए कहिड़े हालनि में हूंदी भाभी शांति। हाँ बस जेतिरो जल्दी थी सके हरिओम ऐं भैया खे हिकु करे छॾियो। पंहिंजो त हूं बि हिते रहण आहे कोन। पुट नथा मञनि त उन्हनि जो चवणु करणो पवंदो ऐं ही मुल्क छॾणो पवंदो। पंहिंजी ख़ुशी त पंहिंजे औलाद में आहे। जीअं चवंदा तीअं ई करणो पवंदो। हाँ पूजा पाण केॾा भाग्यशाली आहियूं जो पंहिंजो औलाद एॾो परे देश में हूंदे बि पाण खां सवाइ रही नथो सघे त पाण बि उन्हनि खां सवाइ कीअं था रही सघूं। पाण बि उन्हनि सां गॾु रहंदासीं। शुक्र आहे न समाधि वारे गुरु बालपुरी शहनशाह जो असांजा ॾुखिया ॾींहं गुज़री विया। जिन पुटनि लाइ पाण खे तकलीफ़ूं ॾिनासीं अॼु उहे ई पुट असां लाइ सुख थी पिया आहिनि। बस आऊं चाहियां थी त ही मुल्क छॾण खां पहिरीं भैया जो घर सेट थी वञे ऐं हू सभु हिकु थी वञनि। पुट उमिरि रोई छो तो छा थियो आहे? ओम तू हिम्मत भरियो जवान आई ईअं ई रोई करे मूंखे कमज़ोर न कर। हाँ पुट ओम कहिड़ी ॻाल्हि आहे असांजो हियो थो फाटे। आखिर तोखे थियो छा आहे? चाची बाबा चाची मुंहिंजो बाबा ओम मुंहिंजा बच्चा ईअं न कर। कहिड़ी ॻाल्हि आहे ॿुधा त सही छा थियो आहे? काका साईं अम्मा जो फोन आयो। अम्मा ॾाढो रोए पई कुझु बि नथी ॿुधाए। काका मुंहिंजो साह थो वञे किथे बाबा खे कुझु थी न वियो अचे। काका मुंहिंजो पुट ओम न तू सुठी सोच रख।
तू बाबी का पुछी ता त बा के छा थियो आहे अमा रुको रोए पे कुछ भी नथी ॿुधाए रुको तुंहिंजो पियो कंदी रही काका मुझे तो मथे दा आसमान ही बच गया हली काका मुझे पपन काका मुझे पुट ओमर दीदी शांति एहसास रखण वारी आहे के दुखियो नथी ॾिसी सके भैया के अगर कुछ छो भी हूंदो तो हुन खां बर्दाश्त कोन थींदो ओम पुट तू ये रो न हलण जी कर 2 कलाक जो सफर आहे पाण हली था तुझे बाबा वट पहुंचू काका केरो मुंह खणी वञा बाबा जी अॻियां केरो मुंहिंजो चङो कम कयो आहे पुट ओम वक्त ऐं हालात जे हिसाब सां फैसला करणा पवंदा आहिनि उन वक्त जेके हालात हुया तो उहो फैसलो कयो हींअर हालात ॿिया आहिनि पाण सभिनी खे हिकु थियणो आहे सभु ॻाल्हियूं विसारे हली पपन जे पेरे में था किरूं काका आऊं बाबा के मजबूरी में छॾे आयो हुयसि त जीअं बाबा जे तौर तरीक़नि में को बदलाव अचे ॼाणे तो गुरु बालपुरी बाबा में मुंहिंजो साह थो वसे बाबा का अलग वो पल हराम आ जे पल में मु बाबा के याद न कयो हुजे मुंहिंजा ओम पुट गुरु खे याद कर गुरु बालपुरी सब सुख कंदो अफ़सोस आ जॾहिं मूंखे बाबा जी ज़रूरत हुई त बाबा मूंसां गॾु बीठो ऐं जॾहिं बाबा के मुंहिंजी ज़रूरत आहे त आउं बाबा सां गॾु न आहियां एरी नाफरमानी करण खां पहिरीं आउं मरी छो न वियसि मुंहिंजो रूह परवान छो न थियो ओम पुट तू इलाही सोचे रहियो आहीं तू सुठी सोच रख भगवान सब भली कंदो भाउ पपन खे कुझु न थींदो पूजा तू घर बंद कर 5 मिंट में पाण हलूं था अॼु पंहिंजनि खे पंहिंजी ज़रूरत आहे हिकु पल बि हाणे विञाइणो न आहे जी हाँ बस 5 मिनट में हलूं था हेलो पुट हरी हाँ सब मां बिल्कुल ठीक आहियां ओम मूंसां गॾु आहे असां 15 मिंटनि में तव्हां वटि पहुचूंगा तव्हां तयारी कयो संध्या ऐं मुस्कान खे तयार कयो तव्हांजे बाबा जे ॾांहुं हलणो आहे हा पुट सभु ठीकु आहे तव्हां तयारी कयो असां पहुचूंगा